नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अव्हांखे न्यूज़ हैदराबाद खां ख़बर ॾींदासीं। न्यूज़ हैदराबाद तालुके में अॼु 10 ॾींहं बि मुकमल तौरु लॉकडाउन रहियो। तालुके जे शहरनि ऐं ॻोठ बुखर जमाली रमज़ान उनड़ भले ॾिनो काका शेमिर राव समेत हर हंधि वीरानी ऐं कर्फ्यू जी हालत हुई। पाक फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस जे एहलकारनि ट्रैफ़िक खे बि सख़्त चेकिंग खां पोइ छॾियो। माण्हू घरनि में बंदि थी रहिजी विया। गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरंदड़ खे रोकियो पियो वियो। कारोबारी मर्कज़ लाॻीतो 10 ॾींहं बंदि रहण करे शहर सुनसान लॻी रहिया आहिनि। इंतिज़ामिया पारां रेट चेक न करण ते वापारियुनि तोड़े दुकानदारनि मनपसंद अघु वठण शुरू करे छॾिया आहिनि। होॾां ॾियारी ते कमाईंदड़ पौरियत जे बेरोज़गार थियण ते उहे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसी रहिया आहिनि। जॾहिं त किन ॻोठनि में बेरोज़गार पौरियत का इमदाद न मिलण ते घरनि खां ॿाहिरि निकिरी एहतिजाज कयो। आईंदे चयो त संदसि बचा फाका ख़ुशी जो शिकार थी रहिया आहिनि। असांजी हालत आपात करण जहिड़ी थी वई आहे। हुकूमत सिर्फ़ सुखा दिलासा ॾेई रही आहे। होॾां नेशनल बैंक ऐं सिंध बैंक मां पघारूं ऐं पेंशन वठण वारनि मुलाज़िमनि जी रश खे पुलिस लठूं हणी छेड़छाड़ कयो। शाम 5 बजे मेडिकल स्टोर ऐं खीर जे दुकान खां सवाइ सभु दुकान बंदि कराया विया। ख़ानगी क्लिनिकूं बि बंदि थी वयूं। ॿिए तरफ़ घरनि में इबादतूं, निमाज़नि, ज़िक्र ऐं सलवातुनि ऐं क़ुरान जी ख़तमनि जो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।